अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल तकरार जंहिंजी नई अचण वारी एपिसोड में छा थियण वारो आहे। तफ़सीली ॻाल्हि शुरू करण खां पहिरियों अगर मुझे हिन यूट्यूब चैनल ते नवां त ज़मीर जमाल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। दोस्तों, मीर खे पंहिंजी चाची झले छॾींदो ऐं मीर आशू सां कोन विढ़ंदो, पर आशू ज़िद करे मीर सां सीनो अटकाईंदो ऐं मीर पोइ उन सां सीनो अटकाईंदो ऐं मूसा आशू जे मथां शक करे रहियो आहे। जॾहिं मूसा खे पक पियो त आशू खे मारे छॾींदो ऐं आशू जे ख़िलाफ़ पका सबूत हथ करे ऐं उन खे जिंदा पोइ कोन छॾींदो ऐं रहीम मूसा ऐं सिजाल ख़ान जो ठाव कराईंदो ऐं इन में सिजाल ख़ान कोन बीह सघंदो, छो जो मूसा सॼी हक़ीक़त बयान कंदो, पर सिजाल ख़ान खे पक कोन थींदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं वीडियो खे लाइक कंदा।